सागी सूरत नूर नूरानी, सागी सूरत नूर नूरानी, दीपक लाल सागी सूरत नूर नूरानी, नरेश लालवा तहजी निशानी, मेला लगाइन था, मेला लगाइन था, सबके गुराइन था, भंडारा थराइन था, कहरी बताया कहानी। दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, दादी रुक्मणी हुई ज्ञानी। वरी केरी पैरा ठाया में वरी बीबी ठाया मगते, सागो भगत पूरण भगत, साईं मेघराजवा पूरण भगत, सादो रही सादो खाई, सबनी के सब पंहिंजो बनाई। ओ शांत में रहे तो परिवार जे मथा ढकण थी रहे तो, कहरी ॿुधाया कहानी। दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी। मोह मिटाए वई शिव के मनाए वई, कहरी ॿुधाया कहानी, कहरी ॿुधाया कहानी, ओ कहरी ॿुधाया कहानी, कहरी ॿुधाया कहानी। बोल जगदम्बे मात की, बोल शंकर भगवान की, आयो लाल चो झूले लाल। समय थोड़ो आ ऐं कथा जो टाइम थियो आ, कथा भी माण्हू ॿुधे। सच में मूंखे भाउरनि हिन साथ ॾिनो आहे न, त मां बि दादीअ खां सो अधूरो आहियां। हकीकत जेका हुन मूंसां प्यार करे विया, प्यार ॾियनि था, उन में काई घटिताई कान्हे, पर जेका उहो मूंसां कलाक कलाक वेही करे मूंसां ॻाल्हाईंदी, ऐं मुंहिंजो दिलि जो अहिवाल मुंहिंजो ॿियो न घर जो बि वठंदी, ऐं दिलि ख़ुशीअ सां मूंखे आथत ॾेई करे चवंदी, छो त दुख सुख संसार जो मामो आहे ऐं हले थो। पर उहा दादी दादी हुई, ऐं हिन भाउरनि खे उहा शक्ति आहे, भक्ति आहे, प्यार आहे। ऐं मुंहिंजो न हे त सॼे जग जो धीरे धीरे लाहींदा था, जिते कोई दुखी हुजे थो पहुचनि था, दुख लाहे थो। इहा दादी रुक्मणीअ जी देवी जी आशीर्वाद। बोल दादी रुक्मणी देवी की जय, बोल शंकर भगवान की। जे पुछण ते नारद मुनि चयो, तव्हां शंकर भगवान जो हिकु विर्त मनवांश नाले रखो त अव्हां जूं सभु मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। मां उहा कथा अव्हां खे ॿुधायां थो। पोइ हीअ रीति कथा हिकु ॾींहुं कैलाश पर्वत ते भगवान शंकर ऐं पार्वती चौपर रांदि खेॾी रहिया हुआ। पंजनि ततनि वारो पुतलो ठाहे उन में साह विझी हिनखे जज मुक़ररु कयो। रांदि कंदे कंदे शरांदियूं भगवान शंकर कटियूं, पर जीअं त लिकल नमूने जज साहिब खे पार्वतीअ तरफ़ां रुशवत मिलियल हुई, इन करे माता जे अंध माया जे अंध में अची हिन चयो त माता खटियो ऐं पिता हारायो। बोल मनवांशक महाराज की
6 दफ़ा रांदि 6 दफ़े रांदि खां पोइ 7 दफ़े रांदि करण सां अंतर्यामी शंकर भॻवान जज जी माया 3 अख सां गायब करे छॾी। जंहिं करे हिन जे अखियुनि मां अंधकार जो पर्दो हटी वियो ऐं चयईं माता हमेशह पए हारायो ऐं पिता हमेशह पए खटियो। उन ते पार्वतीअ खे ॾाढी कावर लॻी ऐं पुट जज खे सराप ॾिनाई तूं हमेशह दुखी रहंदी, तुंहिंजे बदन ते हमेशह कोर जो मर्ज लॻो रहंदो जंहिं मां रत ऐं रोग निकिरंदो रहंदो। तूं हमेशह असां खां विछड़ रहंदे ऐं तोखे पंहिंजो को बि मिट माइट नज़र कोन ईंदो। सराप मिलण सां जीअं पार्वती चयो तीअं थियो। पुतले में साह पियल माण्हू पाण खे बिल्कुलु अकेलो ॾिठो। हिन जे बदन ते कोर निकितो ऐं झर जग झांटींदो भिटकंदो रहियो। ईअं केतिरा ॾींहं गुज़री विया। केतिरनि ॾींहंनि गुज़रण जे करे पार्वतीअ खे अची पुट जी सिक लॻी। हिन पंहिंजे पतीअ खे दिलि जी ॻाल्हि ॿुधाई। शंकर भॻवान खेसि ॿुधायो त तुंहिंजो पुटु मृत्यु लोक में आहे, कॾहिं ईंदो सा मूंखे ख़बर कोन्हे। मुंहिंजो हिकु मनवांछक नाले विर्त आहे, उनजो तूं चङी तरह पालन कंदीअ त तुंहिंजे मन जूं मुरादियूं पूरियूं थींदियूं। इहो विर्त सावण जे महीने में चांडोकनि रातनि में जॾहिं सूमर जो ॾींहुं अचे त उन वक़्त खां वठी हिन विर्त जी शुरूआति कजे। कंहिं ब्राह्मण या कन्या जे हथां फुटियूं पचाए सुट कताई चैन गंढनि वारो चौतारो सगरू वेड़जे। उन जे मथां वेड़जे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जो मंत्र पढ़ी सगरे खे धूप जो वास ॾेई सोपारी जे हेठां ट्रामे जो पैसो रखिजे। उन जे मथां सगरो वेड़जे। उहा सगरे वारी सोपारी मुंहिंजे कंहिं मंदर में या मुंहिंजे मूर्ति अॻियां कुझु अनाज जा दाणा रखी मूंखे यादि करे हेठी प्रार्थना कजे। प्रार्थना हे त्रिशूल खे धारींदड़ मसान वासी हरंद हाज़िर नाज़िर पार्वतीअ जा पति पंहिंजनि भक्तनि जी पालना कंदड़ शरण में आयलनि जूं मनोकामनाऊं पूरियूं कंदड़ नांगनि जा गहणा पाईंदड़ चिखिया खे वसण कंदड़ मस्तक में चंद्रमा खे लिकाईंदड़ कामदेव ते सोभ पाईंदड़ पापन खे नाश कंदड़ सुख ॾींदड़ धन दौलत ॾींदड़ पनान वारे धनुष खे धारण कंदड़ मोर जे खंभनि सां सुंदर मस्तक धारींदड़ टिनि नेत्रनि अखियुनि वारे श्री महादेव खे असांजी वारंवार नमस्कार आहे। नमस्कार था करियूं। अहिड़ीअ तरह दिलि में ध्यानु धरे मुंहिंजो ऐं उन सगरे जो पूजन करे जहिड़ो जल पंचामृत ॾुध खीर मखण माखी ऐं खंड चंदन जो तिलक सॼा चांवर गुलनि फुलनि वग़ैरह जूं मालाऊं। ओम नमः शिवाय। धूप ॾियो या जोत भोग प्रसाद मौसम जा फल या मेवा अतर ऐं अंबीर वग़ैरह जी सामग्रीअ सां पूजा करे बिना खाधे हिन विर्त खे धारण करे ऐं विर्त रखे ब्राह्मण खां जो पाण उहो विर्त रखंदड़ हुजे पूजा कराए ऐं कथा ॿुधे। नोट जेकॾहिं कंहिंखे पहिरें ते विर्त शुरू करण जो मौक़ो न मिली सघे त ॿिए ईंदड़ या टे ईंदड़ सूमर खां उहो विर्त शुरू करे सघिबो आहे। तंहिंखां पोइ कंहिं बि हालत में उहो विर्त शुरू करे न सघिबो। कथा पूरी थियण खां पोइ विर्त छोड़े खाधो खाइजे। खाधो फ़क़ति सॼे ॾींहं में
हिकु दफ़ो खाइणु घुरिजे। अहिड़ीअ तरह हर हिकु सूमर ते विर्त रखिजे, उनजो पूजन कजे ऐं कथा ॿुधंदो वसिजे। जेसि ताईं साई चोथ अचे तॾहिं मुंहिंजो स्मरण करे धाम धूम सां मोकिलाणी कजे। प्रसाद हेठियां ॾींहुं ठाहिणु घुरिजे। सवा सेर गुड़, सवा सेर गिहु ऐं सवा सेर कणिक जो अटो मिलाए वॾा 4 लॾूं ठहिराइजनि। उन जी चूरी ठहिराइजे। उन लॾनि या चूरीअ खे पूरनि हिसनि में विराइजे जीअं सभु हिकु जेतिरा हुजनि। उन्हनि मां हिकु हिसो ब्राह्मण खे ॾिजे, हिकु हिसो गऊ माता लाइ रखिजे, हिकु हिसो कंहिं जोगीअ खे ॾिजे ऐं बाक़ी बचियल उन चोथें हिसे जेतिरे लॾूं या चूरी मां गुजारो कजे याने भोजन करे ऐं इन मां मिटनि माइटनि में विराइजे। उन खां सवाइ ॿियो अनाज उन ॾींहुं न खाइणु घुरिजे। प्रसाद ग़रीब घटि न करे ऐं शाहूकार वधीक बि न करे। अहिड़ीअ तरह 4 साल पूरा कजनि त हर कंहिं जूं मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। बोल मनांशक महाराज की, गजानंद स्वामीअ की जय, राजा रामचंद्र की, मोर मुटक बंसीअ वारे की जय, भेण रुक्मणी माता महाराणी की, श्री गुरुदेव भगवान की जय। मनवांशक विर्त जी महिमा। पार्वतीअ उहो विर्त रखियो ऐं उनजो चङीअ तरह पालन कयो त संदसि पुट जो कोर लही वियो। हीउ हलंदो हलंदो अची शंकर भॻवान जे मंदर में पहुतो। जिते उनजी भक्ति कयाई उन जे शक्तिअ सां ही जल्द अची कैलाश पर्वत ते पहुतो। पुट खे ॾिसी पार्वती ॾाढो ख़ुशि थी। पुटां खांसि घणे ख़ुशीअ जो कारण पुछियो। पार्वतीअ खेसि मनवांशक विर्त जी महिमा ॿुधाई। हिन बि उहो विर्त रखणु चाहियो। माउ जे पुछण ते हिन खेसि ॿुधायो त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राज करणु चाहियां थो। उन करे उहो विर्त रखणु थो चाहियां। हिन उन विर्त जो पालन कयो ऐं जॾहिं 4 साल पूरा थी विया त हिकु राति जो शंकर भॻवानु पंहिंजे पुट खे उज्जैन नगरीअ में पहुचाए छॾियो। सुबुह जो जॾहिं ई उथियो त पाण खे उज्जैन नगरीअ में ॾिसी ख़ुशि थियो। ओम नमः शिवाय। उन वक़्तु उज्जैन नगरीअ जे महाराजा पंहिंजे धीउ जो स्वयंवर रचाए रहियो हो। हीउ बि उते वञी वेठो। हाथनि 3 दफ़ा शंकर भॻवान जे पुट जे पेचीअ में गुलनि जी माला विधी। इन करे हिन जी शादी महाराजा जे कन्या सां कराई वई। पर राति जो शंकर भॻवान जो पुटु पत्नीअ सां ॻाल्हाइण जे बदिरां वॾा वॾा टहक ॾेई खिलणु लॻो। संदसि पत्नीअ खांसि खिलण जो कारण पुछियो। तॾहिं हिन चयो, मुंहिंजी तमन्ना हुई त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राज करियां। उन करे मां 3.5 ॾींहंनि खां पोइ हली वेंदुसि। मां शंकर भॻवान जो पुटु आहियां। पतीअ जा वचन ॿुधी हीअ ॾाढो दुखी थी ऐं चयाईं त मुंहिंजूं मनोकामनाऊं कीअं पूरियूं थींदियूं। उन ते खेसि मनवांशक विर्त जो विस्तार करे ॿुधायो। कुझु वक़्तु बैदि पत्नीअ खे अंतर ध्यान थियल ॾिठाई। हिन विर्त जो पालन कयो त पींघे में खेसि हिकु सुहिणो बालक मिलियो, जंहिंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं थञ शंकर भॻवान खे यादि कयाई त खेसि छातीअ मां खीरु वहणु लॻो। राजकुमार ईअं पलिजी वॾो थियो ऐं हिकु ॾींहुं किन छोकिरनि सां रांदि करे रहियो हो त किन छोकिरनि हिन खे छोरो कोठियो। हीउ सिधो मां वटि आयो ऐं खांसि पुछाईं त मुंहिंजो पीउ किथे आहे। मां खेसि ॿुधायो त तुंहिंजो पीउ देवलोक में आहे ऐं तूं मनवांशक विर्त रखण करे मूंखे मिलियो आहीं। इन करे उन राजकुमार बि हुन विर्त जो पालन कयो, छो त हिन जी चाह न हुई त
को राजा पाण ई पंहिंजी कन्या जी शादी मूंसां कराए। चेदी नगरीअ जे राजा चेदी नगरीअ जे महाराजा खे राति जो शंकर भॻवान दर्शन ॾेई चयो, सुबुह थियण सां पंहिंजे कन्या जो विहांउ उज्जैन जे राजकुमार सां कराए, न त दर दर जो भिखारी बणाईंदोसांइ। महाराजा उथण सां पंहिंजे धीअ जी शादी उज्जैन जे राजकुमार सां कराई। हिकु ॾींहुं राजकुमार शिकार ते निकितो पर शिकार हिकु कोन लॻुसि। इन करे इन हिकु बाग़ में मंजिल कराई। उहो बाग़ राजकुमार जो हो ऐं केतिरा ई ब्राह्मण गुल मेवा पटण आया ऐं मालीअ खेनि मना कई। उन ते हिननि राजकुमार खे चयो त अॼु कारकत महीने जी साई चौथ आहे ऐं सूमरु आहे। अॼु मना आंशक विर्त जी मोकिलाणी करणी आहे, पर माली गुल ऐं मेवा पटण कोन थो ॾे। राजकुमार इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, छो त हिन पिणु उहो विर्त रखियो हो ऐं अॼु खेसि छोड़णो हो। ख़ासि ॻाल्हि यादि लही वई हुई। हिन घर ॾांहुं लॾण या चूरी ठहिराइण लाइ सिपाही मोकिलिया, पर हिन जे राणी लॾण जी गाॾी भराए मोकिली। हिन ब्राह्मण जे चवण ते पूरो अंदाज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय कढी विर्त जी मोकिलाणी कई ऐं पोइ महल में आयो ऐं रात जो निंड में शंकर भॻवान खेसि चयो त सुबुह जो उथण सां राणीअ खे देश निकारी ॾे। सुबुह जो उथण सां राणीअ खे राजकुमार जी आजा ॿुधाई वई। वज़ीर हिन